नाज़रीन के अहम ख़बर का आगाह कंदा हलूं त सिंध हुकूमत तरफ़ां सखर खां पोइ हैदराबाद में भी पिंक स्कूटीज़ विरहाइण जो ऐलान कयो वियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त सखर में कामयाब शुरूआत खां पोइ हैदराबाद जी औरतुनि में भी पिंक स्कूटीज़ तक़सीम कयूं वेंदियूं। शर्जील मेमण चयो आहे त औरतुनि खे न रुगो मुफ़्त स्कूटीज़ फ़राहम कई पई वञे पर ड्राइविंग लाइसेंस, हेलमेट ऐं बाक़ायदा तरबियत भी ॾिनी पई वञे। औरतुनि खे बाइख्तियार ऐं ख़ुदि एतमाद बणाइण सिंध हुकूमत जी अवलीन तरजीह आहे। हुन चयो आहे त सखर खां शिकारपुर खां पोइ हाणे पीपल्स बस सर्विस जे नेटवर्क खे वधीक वधाए रहिया आहियूं। ख़ैरपुर खां रोहड़ी ऐं ख़ैरपुर खां राणीपुर जे रूट्स ते बि जल्द पीपल्स बस सर्विस शुरू करण वञी रहिया आहियूं। नाज़रीन खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सिंध हुकूमत तरफ़ां सखर खां पोइ हैदराबाद में भी पिंक स्कूटीज़ विरहाइण जो ऐलान कयो वियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त सखर में कामयाब शुरूआत खां पोइ हैदराबाद जे औरतुनि में भी पिंक स्कूटीज़ तक़सीम कयूं वेंदियूं। शर्जील मेमण चयो आहे त औरतुनि खे न रुगो मुफ़्त स्कूटीज़ फ़राहम कई पई वञे पर ड्राइविंग लाइसेंस, हेलमेट ऐं बाक़ायदा तरबियत भी ॾिनी पई वञे। औरतुनि खे बाइख्तियार ऐं ख़ुदि एतमाद बणाइण सिंध हुकूमत जी अवलीन तरजीह आहे। हुननि जो चवणु हो त सखर खां शिकारपुर खां पोइ हाणे पीपल्स बस सर्विस जे नेटवर्क खे वधाए रहिया आहियूं। ख़ैरपुर खां रोहड़ी ऐं ख़ैरपुर खां राणीपुर जे रूट्स ते भी जल्द पीपल्स बस सर्विस शुरू करण वञी रहिया आहियूं।